नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त हैदराबाद जी सिविल अस्पताल इंतज़ामिया जो अनोखो कारनामो जीअरे कैदी जो फौती सर्टिफिकेट जारी करे छॾियो आहे। कोरोना में मुब्तला कैदी उमेर जे फोत थियण जी ख़बर हलण ते पुलिस में थलथलो मची वियो आहे। कैंट पुलिस सिविल अस्पताल पहुची कैदी जी ज़िंदा हुजण जी तस्दीक कई आहे। सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां कैदी जे फोत थियण जो सर्टिफिकेट ग़लती सां जारी करण जो एतराफ़ कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त हैदराबाद जी सिविल अस्पताल इंतज़ामिया जो अनोखो कारनामो जीअरे कैदी जो फौती सर्टिफिकेट जारी करे छॾियो आहे। कोरोना में मुब्तला कैदी उमेर जे फोत थियण जी ख़बर हलण ते पुलिस में थलथलो मची वियो आहे। कैंट पुलिस सिविल अस्पताल पहुची कैदी जी ज़िंदा हुजण जी तस्दीक कई आहे। सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां कैदी जे फोत थियण जो सर्टिफिकेट ग़लती सां जारी करण जो एतराफ़ कयो वियो आहे।